بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجه عظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي سلسلة جيكو أسانجو ہے الآداب النبوية. آداب النبوية 43 نمبر عبادة القبور. माण्हू जेके कंहिंखे चवंदा आहिनि त असीं क़बरुनि जी इबादत था कयूं त माण्हू चवंदा तूं चरियो ई छा, पर माण्हू खे इहा ख़बर कान्हे त इबादत القبور छा आहे. असांखे नबी करीम छो झले थो क़बरुनि ते माण्हू पहिरियां त नबी करीम मना करे छॾियो त केर बि क़बरुनि ते न वञे, छो जो नबी करीम हदीस में फरमाए थो अला इन्नी क़द नहयतुकुम अन ज़ियारत القبور फज़ूरूहा. पहिरियां नबी करीम इस्लाम में शरीयत में हुकुम इहो करे छॾियो त क़बरुनि ते केर बि न वञे, सिर्फ़ु जनाज़े दफ़नाइण जे लाइ वञनि, बाक़ी हूअ ज़ियारतनि ते न वञे. फ़इन्नहा तुज़क्किरुकुम अल-आख़िरा. पोइ वरी इजाज़त ॾिनई असांखे त क़बरुनि ते वञो, छो जो तव्हां ॾिसंदो क़बर तव्हांखे आख़िरत यादि ईंदी. पर छा आहे इबादत القبور छा आहे? ऐं नबी करीम असांखे छो पहिरियां झलियो ऐं छाजे लाइ? छो जो नबी करीम ॾिठो त माण्हू जेको क़बरुनि ते वेंदा त पोइ शिरक पैदा थो थिए. ऐं शिरक छा आहे, माण्हू उते वेंदा, के क़बर जे मथां वञी बीहंदो, पहिरियां क़बर ते वञी बीहंदो, पोइ वरी चवंदो यार पीउ जी क़बर आहे या कंहिंजी माइट जी आहे उते बीहंदो, पोइ वरी ॿियो को ॾिसंदुसि उस ते बीठो आहे त चवंदो यार हिते न छापरो ठाहे छॾिजे त ॾाढो भलो थी वेंदो, छांव में भला बीहंदो, सवाब जो कमु आहे. शैतान ईअं त दरवाज़े खां ईंदो इन खां पोइ आहिस्ते आहिस्ते उनखे वरी चवंदो यार उस ते माण्हू बीठा आहिनि, हिते छापरो त ठही वियो, पर हाणे दिलो पाणी जो बि रखूं. हा ठीकु आहे, दिलो पाणी जो बि रखनि. आहिस्ते आहिस्ते को गुल टंगींदा, के कीअं शमाना. पोइ आहिस्ते आहिस्ते हुन क़बर चवंदा हीअ ॿी जेकी पोइ नसुल ईंदो न, हू चवंदो यार हिन क़बर वारे खे को शान आहे जो हिन भरिसां छापरो बि आहे, पाणी बि, गुल बि. त ईअं पोइ आहिस्ते आहिस्ते उन्हनि जो नसुल जेको पोइ हिते ईंदो, हू चवंदो ही की वॾो को शान अला छा, वरी उनखे दरगाह ठही वेंदी. पोइ माण्हू आहिस्ते आहिस्ते नसुल शैतान उन्हनि खे चवंदो त हिन खां वसीलो वठो न, हीअ अलाह जा प्यारा आहिनि ऐं हिननि जे अलाह सां ॿुधे थो, तव्हां कोन ॿुधंदो त ऐं हिन खां तव्हां घुरंदव त हीअ अलाह खां तव्हांखे वठी ॾींदो. पोइ ईअं हू हुन पहिरियां वसीलो वठंदा, पोइ आहिस्ते आहिस्ते उन खां घुरंदा तूं ई ॾे बसि. असां माण्हू जाहिल आहिनि न, पोइ चवंदा तूं ई ॾे, असीं तोॾे आया आहियूं, ईअं कोन मोटंदासीं ख़ाली. इहा आहे क़बरुनि जी इबादत शुरू थींदी ऐं शिरक पैदा थींदो. हाणे इंसानु रुॻो अकुल हदीस जा क़ुर जो आयतुनि खां छॾे जीअं न रुॻो अकुल पंहिंजो हलाए त इंसानु जेको ख़बर में पूरिजे थो त उहो मुर्तहनुम बिअमल. नबी करीम फरमाए थो इज़ा मात इब्नु आदम इंक़ता अमलुहु इल्ला मिन सलास. इंसानु जे मरी थो वञे त उहो टिनि हालतुनि में आहे, टे हालतुनि में बि हुनखे सवाबु पहुचे थो, बसि ॿियो कुझु न. टिनी हालत में त उनखे सवाबु पहुचे थो. जे करण लहू वलदुन सालिहुन यदउ लहू, पुटु को दींदार हूंदो उन दुआ घुरंदो त उनखे पहुचंदो. या को मस्जिद ठाहियो, या को खूह खोटरियो या नलको, त उनखे पाणी माण्हू पीअंदा त उनखे सवाबु मिलंदो. टई शयूं उनखे पहुचण वारियूं, हिकिड़ी शइ वेठा उनखे न आहे पहुचणी. छो जो हीअ जो इंसान जे दीनदार हूंदो, नेक निमाज़ी हूंदो, जन्नती हूंदो, त उहो जन्नत में मसरूफ़ हूंदो, त हू पंहिंजे मथे दुनिया में माउ पीउ खे बि यादि कोन कंदो. जे दोज़खी हूंदो, दोज़ख में इंसानु जे सड़ंदो या क़बर में बाह में, त कंहिंजो कमु मथे जो कंदो, हू त पाण इहो परेशान हूंदो त अलाह करे केरु मुंहिंजे लाइ दुआ घुराए. सो ई माण्हुनि जे सोच में त जेके क़बर में हेठि सुम्हंदा, इन्हनि खे ड्यूटी मिली थी वञे मथियनि जे लाइ, बसि हेठि ऑफिस खुलिया वेठा हुआ, जेको अचे उनखे कंहिंखे औलाद खपे, कंहिंखे रोज़ी खपे, कंहिंखे शिफ़ा खपे. हा हिते दुनिया में तकलीफ़ आहे, आख़िरत में बि आहे ड्यूटी हुननि खे तकलीफ़ न. हीअ आख़िरत में दारुल जज़ा, जीअं उलमा चयो दारुल जज़ा, अॻिते जज़ा आहे इंसान खे जा सवाबु जा अज़ाब मिलंदो. ऐं मथियनि जो कमु हुनजो ठुप न वञे, अलाह साईं उन्हनि पैदा कयो उन्हनि खे ऐं उहो उन्हनि खे संभालींदो. ऐं काफ़िर जेके हूंदा न मके वारा, उन्हनि खे बि नबी करीम पुछंदो हो न त तव्हां हिन भूतनि जी इबादत था कयो, हू चवंदा न असीं हिननि जी इबादत कोन था कयूं. ऐं इहो सूरत ज़ुमर में आहे. इहा सूरत ज़ुमर में अलाह ताला चए थो त मके जा काफ़िर तोखे इहो ई चवंदा वल्लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिही औलिया, त असीं जेके अलाह खां सवाइ पंहिंजा वली पैदा कयो वेठा आहिनि, हीअ मुंहिंजो वली आहे, हीअ मुंहिंजो पीर आहे, हीअ मुंहिंजो मुर्शिद आहे, औलिया मा नअबुदहुम, चवंदा असीं हिननि जी इबादत थोरी था कयूं, इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा, अलाह ॾे वेझो असांखे हीअ था कनि. साॻी ॻाल्हि जेकी अॼोकल्ह माण्हू जेके चवनि था त असीं गुनाहगार आहियूं, हीअ अलाह जा प्यारा आहिनि, अलाह हिननि जी ॿुधे थो, असांजी कोन ॿुधंदो. इहे साॻे मके जा क़ुरैश जा काफ़िर इहे ई चवंदा नबी करीम खे लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा इन्नल्लाह यहकुमु बैनहुम फ़ीमा हुम फ़ीहि यख़्तलिफ़ून. अलाह साईं चए थो
इन्हनि जो हुकुम मां कंदुसि, इन्हनि खे मां यानी हिसाब किताब कंदुसि, छो मूंखे छॾे ऐं हिन वलियनि जी क़बरुनि ते वञी पिया हिन जा वली अॻे उन टाइमनि जा उन्हनि जा वली जेके हूंदा बुज़ुर्ग हूंदा उन्हनि जा बूता बीठल हूंदा असांजा सुता पिया आहिनि। साॻी ॻाल्हि हू बि वास्तो कंदा, ही बि वास्तो था कनि। ऐं ॾिसो न इहो शिरक आहे हिकिड़ो, क़बरुनि ॾे माण्हू वञे उन्हनि जे लाइ दुआ घुरे, बाक़ी वञी सोचे त हीउ क़बर वारो करामत वारो आहे, हीउ क़बर वारो ताक़त वारो आहे, हीउ अलाह जो प्यारो आहे। प्यारो आहे त पंहिंजे लाइ पाण कमाए वियो, असांखे असांजी हिमत इहा हुजे त असीं बि इन वांगुरु कमायूं, बाक़ी ईअं न त इन में चंपड़ो न हू जे जन्नती हूंदो त तोखे यादि कोन कंदो, जे दोज़ख में हूंदो त पोइ तोखे यादि न कंदो। अलाह जा वली सभिनि माण्हुनि खे सेखारे वेंदा हुआ त अलाह जो रस्तो वठो, निमाज़ पढ़ो, रोज़ा रखो, ज़ुल्म न कयो। ईअं कोन चवंदा त असीं मरी वञूं त असांजे मथां दरगाहूं ठाहियो, कुबा ठाहियो, पिण रखो, वॾा वॾा पटका पारायो, गुल गुलाब जे पाणी सां असांखे धो। उहे ॿ रुपया जेके तूं पिण ते ख़र्चु थो करी जा गुल गुलाब वठी उते हारी थो, इहे कंहिं ग़रीब खे ॾेई छॾ, उहो तोखे सवाबु बहितरीनु मिलंदो। बाक़ी हिन खे पिण जे मथां पिण छा हिन खे सी थो थिए अंदरि, जा हिन खे अहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। जे जन्नती हूंदो त इहे दुनिया जा सभु शयूं हिन खे कोन कमंदियूं, जे दोज़की हूंदो त इहे सभु शइ हिन जे दोज़क बाहि खे कोन हटाए सघंदियूं। सो इंसानु पंहिंजो अमल करे, पंहिंजो अमल करे, पंहिंजो अमल करे। हीउ सिलसिलो अदब न पोइ असांजो जेको इहो आहे त सिर्फ़ु नबी करीम जेके शयूं असांखे झले थो त शिरक खां बचो, तौहीद ॾे अचो, तौहीद सिखो, बिदअतुनि खां बचो। त इहे क़बरुनि ते माण्हू ईअं वञी था पवनि आस्ते आस्ते, ॾिसंदे त दरगाहूं भरियूं पियूं आहिनि, मस्जिदूं ख़ाली आहिनि। अलाह साईं जेको अमल असांखां घुरियो आहे उन ते कोन था वञूं, ऐं जंहिंखां झले थो सभु उते शैतान माण्हुनि खे बरगलाए वेठो आहे। सभु सिर्फ़ु इहो हिकिड़ी शइ जे करे जो इंसान में जहालत घणी थी वई आहे, जहालत तमामु घणी थी वई आहे। असां ॾिसणो दरगाहुनि ते केतिरियूं औरतूं थियूं वञनि, ऐं नबी करीम छा चयो, लानल्लाहु ज़ाइरातिल क़ुबूर, लानत आहे औरतुनि ते जेके क़बरुनि ते थियूं वञनि। सो ॾिसो हुन लानतूं नबी करीम पाण बि थो हणे, तूं मां कोन था नबी थो लानत हणे, उहे औरतूं क़बरुनि ते वञी उते सिंगार करे वञी वेहनि थियूं, माण्हुनि खे ॾिसनि थियूं, मर्द उन्हनि खे ॾिसनि था, हथई ॾोह बि था थियनि उते अलाह जे क़बरुनि जे औलिया जे भरिसां। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए, ऐं अमल कयूं, तौहीद सिखूं, शिरक खां बचूं, आख़िरत पंहिंजी ठाहियो। हादा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।